हेस्को नौकोट की जानिब से नौकोट गंजबख्श कॉलोनी के मकीनों की बिजली के बकाया जात अदा न करने पर हेस्को की जानिब से कॉलोनी की बिजली मुनक़ता कर दी गई है, जिस पर गंजबख्श कॉलोनी के मकीनों ने नौकोट से मिर्पुर जाने वाली मेन शाहरा पर टायर नजर आतिश करके सड़क को बंद कर दिया है, जिसके बायस दोनों जानिब ट्रैफिक बंद हो गई है। सख्त गर्मी में मुसाफिर गाड़ियों से उतरकर पैदल सफ़र करने पर मजबूर हैं। इस मौके पर मुजाहिरों ने हेस्को के खिलाफ नारेबाजी की और कहा कि गंजबख्श कॉलोनी जी 400 घरनि जी आवाम हींअर हिन वक़्तु रोड ते आहे ऐं वापडा नौकोट खे बार बार गुज़ारिश करण बावजूद भी एक्सीडेंट डिग्री असांजी जेका आहे सो 28 कलाकनि खां लाइट बंदि करे छॾी आहे, जॾहिं त असां वटि पीअण जो पाणी कोन्हे ऐं तक़रीबन 2 माण्हू शदीद गर्मी जी लहर जे करे बेहोश भी थी चुका आहिनि। अञा ताईं वापडा खे रहम न आयो आहे। हीउ सरापा एहतजाज राति खां वठी असां रोडनि ते आहियूं, पर अञा ताईं कंहिं बि वापडा जे अमले असांजा ख़दशा दूर कोन्हे कया। इन गर्मी में असां इन करे रोड ब्लॉक करे वेठा आहियूं त अॼु 28 कलाक थी विया आहिनि। असांजी गंजबख्श कॉलोनी वार्ड नंबर 6 जी लाइट बंदि आहे। हिते असांजी गंजबख्श कॉलोनी में सभु तबके जा माण्हू रहनि था ऐं इन में 90% मुसलमान भाउ आहिनि, जेको असांजी लाइट न हुअण जे करे असां वटि पाणी बंदि आहे ऐं उहो निमाज़ ते बि कोन वञी सघनि ऐं मस्जिद में बि पाणी ख़तमु थी वियो आहे। विज़ूला पाणी बि मस्जिद में कोन्हे ऐं असीं हींअर ॾाढो तंगी में आहियूं ऐं 47 सेंटीग्रेड जी हींअर गर्मी आहे। जीअं त इन खां पोइ असांजा ॿार बच्चा ऐं नंढा मासूम ऐं उहो त तड़पी रहिया आहिनि गर्मी में। इहो ई परमन मुतालबो आहे त असांजी बिजली बहाल कई वञे। उन्होंने आला हुकाम से मुतालबा किया है कि हमारी कॉलोनी की बिजली फौरी तौर पर बहाल की जाए, ताकि सख्त गर्मी और पानी ना होने की वजह से ख्वातीन और मासूम बच्चों को घरों में सख्त मुश्किलात का सामना है। मलिक इस्लाम, वश न्यूज़, नौकोट।